डॉक्टर जा रवायती लफ़्ज़ त मां तव्हांखे नथो चई सघां त हिन में परेशान थियण जी का ॻाल्हि कोन्हे। मूंखे जेको सदमो रसियो आहे उहो त तूं महसूस करे सघीं थो। हाँ मासी, मां महसूस कयां पियो। पंहिंजे सदमे खां वधीक तुंहिंजे अॻियां शर्मिंदी आहियां। न मासी, ईअं न चओ मासी, इन में कंहिंजो ॾोह कोन्हे, फौजिया जो बि न। पुट, फौजिया वॾी ग़लती कई आहे। फौजिया पंहिंजे लाइ जेकी बहितर सम्झो उहो ई कयो। तोखां वधीक बहितर ॿियो केरु हूंदो? इहो त तुंहिंजो ख़्यालु आहे न मासी, मां किथे आहियां बहितर? अबा, तो हमेशा मूंखे मां करे सम्झियो आहे। मूंखां मुंहुं फेरे त न वेंदे। मां त सदाईं मां रहंदी आहे, तोखां मुंहुं फेरे केॾांहुं वेंदुसि? ओहो, जहाज जो टाइम थी वियो आहे ऐं पिणे जो न को पतो कोन्हे। अम्मा, अञा टाइम आहे, बाबा अचण वारो हूंदो। ॿई पीउ धीउ लापरवाह माण्हू आहियो। रस्तनि ते केॾी रश हूंदी आहे, एयरपोर्ट ताईं पहुचण में बि टाइम थो लॻे। अम्मा, तो हरू भरू थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते परेशान थी वञी। तव्हांजी मर्ज़ी थींदो ईअं त असां रस्ते ते हूंदासीं, अकबर घर पहुची वेंदो। अम्मा, बस बाबा अची वियो न। चङो, हाणे हल बि। हलो। डॉक्टर साहब, हेलो डॉक्टर साहब, चाल ठीक ठाक? मामा अदा अची वियो। वाह जो पुट ॼणियो थई, सॼी इज्जत मिटीअ में मिलाए छॾी। मूं छा कयो आहे? मूं ते छो थो कावड़जे? सिफारिशूं त तो पे कयूं त पुट खे अमेरिका मोकिल, हाणे त ख़ुशि थी। मूं चयोमांसि त अमेरिका में शादी करे अचे। हाँ, अदा के अंग्रेज़ाणीअ सां शादी करे अचे त बि सुठो, माण्हुनि में कंध मथे करे हलूं हा। शाज़िया, वरे जे विच में ॻाल्हाइण जी का ज़रूरत न आहे। वॾी खेप खटी आहे वई, हाणे केरु ॻाल्हाए बि न। अब ॻाल्हि त सची आहे। माण्हू छा चवंदा त अमेरिका में इहा कुंवार वठी आयो आहे? छो मां? आख़िर फौजिया में कहिड़ी ख़राबी आहे जो माण्हू ॻाल्हियूं कंदा? ॿियो न त
माण्हू वाह वाह कंदा न सूंहं न सोभिया तो बि अलाए छा ॾिठो। अमा शादी रुगो माण्हुनि जी वाह वाह लाइ न कबी आहे। ॾिसीस ॼण का कोह काफ जी परी पवण जी आयो आहे। तोखे त परवाह कान्हे पर माण्हुनि जूं ॻाल्हियूं त असांखे ॿुधणी पवंदियूं। तूं माण्हुनि जूं ॻाल्हियूं थी चवीं? मूंखे वॾो फ़िक्र त अदा जमाल जो आहे। हुन वटि कहिड़ो मुंहुं खणी वेंदुसि। अदा जमाल ॿुधंदो त हुनखे केॾो ॾुख थींदो। चवंदो त मुंहिंजी नाबीन धीअ खे छॾे अकबर धारियनि मां वञी शादी कई। हाणे ॻोठ राज मां बि निकितासीं त ज़मीनूं बि छुटियूं। बाबा बाबा मूं शादी कई आहे, को ॾोहो त कोन कयो आहे। ॿुध सिकील ते जूं ॻाल्हियूं असांखे जीअरे मारे छॾियो अथसि, अञा न कुझु ई कोन कयो आहे। बाबा प्लीज़ जेको थियणो सो थी वियो। हा हिनखे जेकी कुझु करणो हो हिन करे छॾियो। हाणे मोह त मूंखे ॾियणो आहे न। कंहिंखे बाबा? अदा जमाल खे ॾियो कंहिंखे। हुनजे कावड़ जी मूंखे ख़बर आहे। अदा जमाल ठीक भी कोन्हे, दिमाग़ जो ऑपरेशन करायो अथसि। हीअ ॻाल्हि ॿुधंदो त हुनजे दिमाग़ ते अलाए कहिड़ो असर थींदो। इहे ॻाल्हियूं तुंहिंजे मुंहिंजे सोचण जूं आहिनि। हिनखे का परवाह आहे? जेकॾहिं मूं अहिड़ो को ॾोह कयो आहे जंहिं ते माण्हू खिलंदा ऐं चाचा बि नाराज़ थींदो त पोइ इन जो हिकिड़ो हल आहे मूं वटि। हा फरमायो कहिड़ो हल आहे? ॾोह मूं कयो आहे, इन करे बहितर इहो थींदो त आउं ही घर छॾे हलियो वञा, न आउं हूंदुसि ऐं न अव्हां लाइ को मसाइलो पैदा थींदो। शादी वारे ॾींहं खां वठी मां पाण खे ॾोहारी पई सम्झां। पहिरीं सोचियमि त फोन करे इजाज़त वठां पर हिम्मत कान थी। तोखे अंदाज़ो कोन्हे त मूंखे केतिरो सदमो ॾसियो आहे। मां समझां थी तॾहिं त मूंखे एॾी पशीमानी थी आहे। तोखे एतिरो अहसासु आहे त पोइ तो हीअं छो कयो? मूं हीअ करणु नथी चाहियो। मूं अकबर खे चयो त असीं पंहिंजे मुल्क हलूं, पंहिंजे माइटनि खां इजाज़त वठूं, पोइ शादी कंदासीं। हीअं थिए हा त सुठो, पर अकबर ज़िद करे बीठो ऐं हुनजी मजबूरी अहिड़ी हुई जो मूंखे लाचार मञणो पियो। अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई? अकबर जी मंग संदसि चाचीअ जी धीउ आहे ऐं हू नाबीन आहे। इहा कहिड़ी मजबूरी आहे? अकबर पंहिंजी नाबीन मंग खां जिन छॾाइण लाइ तोसां शादी करे छॾी? इहा त ख़ुदगर्ज़ी थी। अकबर जे चाचे खे ॿियो को औलाद कोन्हे, हुनजी अकेली वारिस ही धीउ आहे। अकबर जे माइटनि ज़मीर जे लालच में इहा शादी कराइण थी चाही। इहो हुननि जो घरू मसइलो आहे, तूं विच में छो आई आहीं? अम्मा अकबर ज़मीर जी लालच में अची हिकु नाबीन छोकिरी सां शादी करणु नथी चाहे। ऐं मूंखे हुनजी इहा ई ॻाल्हि वणी त हू लालची कोन्हे। चरी आई तूं। अकबर रुगो तोसां इन करे शादी कई आहे त हू तोखे ढाल तौरु इस्तेमाल करे सघे। फौजिया तो अकबर सां हमदर्दी में अची शादी कई आहे, पर इन सां हुनजा मसइला हल कोन थींदा। हुन जे लाइ ऐं तुंहिंजे लाइ मसइला पाण वधंदा।
मां अॻे यूनिवर्सिटी में नौकरी करे रही आहियां। अकबर भी MBA जी डिग्री वठी आयो आहे। हुनखे भी का सुठी नौकरी मिली वेंदी। रुगो नौकरी करण सां मसला ख़त्म थी वेंदा? असां पंहिंजे पेरनि ते बीठल हूंदासीं त पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघंदासीं। अकबर जे माइटनि न मञियो त हुननि जी कान कोन कढींदासीं। ॻाल्हि एतिरी सवली न आहे जेतिरी तूं समझी थी। तोखे कहिड़ी ख़बर त ज़मानो केॾो ॾुखियो आहे? छा कंदा असांखे? असां हुननि जा मोहताज त कोन आहियूं। अकबर हुननि जो अकेलो पुटु आहे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे त हू अकबर तां हथ खणी माठ करे वेही रहंदा? अम्मा तूं अजायो परेशान न थी। हू कुझु कोन करे सघंदा। चरी आई तूं, बेवकूफ़ आई। पोइ भला छा कजे? मूंखे कहिड़ी ख़बर त छा कजे? हूअं त तोखे हर मामले जी ख़बर हूंदी आहे। हाणे छा थी वियो? मौक़ो मिलियो अथई, चओ भली चओ। ॼण सॼो ॾोह मुंहिंजो आहे। मुंहिंजो इहो मतिलबु कोन्हे को। मां सोचां पियो त अकबर खे छा थी वियो आहे। उहो अहिड़ो हो त कोन। उन ॾाइण लाइ जे कहिड़ो जादू कयो आहे मुंहिंजे मासूम पुट ते। ॾाढो मासूम पुटु आहे तुंहिंजो, अञा ॿार आहे। सची बि मुंहिंजो पुटु बालो भोलो आहे। ठहियो ठहियो, रुगो शिकिल जो बालो भोलो आहे, न त अहिड़ो कमु करे आ छा? को न को रस्तो त कढणो ई पवंदो। पाण अकबर खे घणो तुणो चवंदासीं त हू घर छॾे हलियो वेंदो। सो त अखियुनि ॾिठो आहे। ज़ाहिर आहे हू फौजिया खे त कोन छॾींदो। तूं छा थो चाहीं त हू घर छॾे हलियो वञे? शाज़िया हिन घर में सभिनी खां नंढी आहे, पर अकुल में सभिनी खां वधीक आहे। हुन चयो कोन हो त जेको थी वियो सो थी वियो, हाणे छा कबो? इहो ई त मां चवणु पई चाहियां। इन जो माना त हिन घर में बेअकुल रुगो मां आहियां? उन ॾींहुं तोखे तमामु घणी चिड़ हुई। हुन कमु बेड़ो कयो आहे। मूंखे घणी परेशानी रुगो अदा जी आहे। अदा जी कावड़ त हाणे कंहिं हालत में बि कान लहंदी। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। अदा जी कावड़ त आहे ई आहे। पुट खे बि घर मां कढूं, पोइ भला पाण खे छा मिलंदो? इहा ई त ॻाल्हि आहे। अदा जमाल खां त वेंदासीं, पर पुट बि खसिजी वेंदो। इन ई माना त आण पाण खे ई मञणी पवंदी। ठीकु आहे, अकबर खे चओ त भले ज़ाल खे घर में वठी अचे, पर खेसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइ, फौजिया नौकरी बिल्कुलु कान कंदी, छाकाणि त इन में असांजे ख़ानदान जी बेइज़ती आहे। नौकरी करण में कहिड़ी बेइज़ती आहे? फौजिया नौकरीअ खे आउं बि बेइज़ती नथो सम्झां। अहिड़ी ॻाल्हि हुजां त आउं तोखे पहिरीं चवां हा। तोखे पहिरीं ख़बर कान हुई त तव्हांजे ख़ानदान में नौकरी खे ख़राब सम्झियो वञे थो? ॻाल्हि नौकरीअ जी न आहे। दरअसल असांजे ख़ानदान में कॾहिं कंहिं औरत नौकरी न कई आहे, तंहिं करे बाबा जिन खे। पर मां तव्हांजे ख़ानदान में कान आहियां, मां त ॿाहिरां आई आहियां। फौजिया, हाणे तूं बि असांजे ख़ानदान जो हिकु हिसो आहीं। तंहिंजी माना त तव्हांजे ख़ानदान जी ग़लति सलत रवायतुनि ते मूंखे हलणो पवंदो? मजबूरी आहे। अॼु नौकरी करण ख़ानदान जी रवायतुनि जे ख़िलाफ़ आहे, सुभाणे चवंदा त ॿाहिरि न निकिर, घर में वेही रहो। मां अहिड़ी पाबंदियुनि में नथी रही सघां। हाणे असांजे घर में अहिड़ियूं बि पाबंदियूं कोन्हनि के। मुंहिंजी भेण बि त पढ़े पई। मां यूनिवर्सिटी में नौकरी करे रही आहियां ऐं हाणे मां नौकरी छॾे घर में वेही रहां। दिस इज़ नॉट फेयर। चाची, अवां ई कुझु सम्झायोसि। जेकॾहिं तुंहिंजे ख़ानदान वारा इन ॻाल्हि जे करे मूंखे क़बूल नथा कनि त मां बि उन घर में वञण लाइ तयारु कान आहियां। फौजिया, एतिरी जल्दबाज़ी न कर। तोखे ज़िंदगी उते गुज़ारणी आहे जिते अकबर रहे थो। तोखे बि उते ई रहणो आहे। पर अम्मा, मां कॾहिं अहिड़ी पाबंदी रही कोन आहियां। सभु ॻाल्हियूं
हिक ई वक्त हासिल न थींदियूं आहिनि पुट। जिंदगीअ में कुछ न कुछ विञाइणो पवंदो आहे। अम्मा अम्मा तू भी हीअं थी चवीं? कॾहिं कॾहिं हालतुनि सां समझौतो करणो पवंदो आहे। तोखे जिते जिंदगी गुज़ारणी आहे उते जी रिवायतुनि ऐं उसूलनि मूजिबि हलणो पवंदो। ये कहिड़ा पुराणा उसूल आहिनि? दुनिया किथे वञी पहुती आहे ऐं असां वटि अञा औरत जी नौकरी करणु ख़राबु ॻाल्हि आहे। चाची सची त मां पाण आज़ाद ख़्याल माण्हू आहियां। मां फौज़ीअ जी ॻाल्हि खे सही थो सम्झां, पर मां कॾहिं पंहिंजे ॿारनि जे मथां अहिड़ियूं पाबंदियूं कोन मञींदुसि। सुठी ॻाल्हि आहे पुट। चाची मूंखे वञी तबियत तमामु घणी वणी आहे। अधु हाणे देरि थी वई आहे, बाज़ार बि हलणो आहे। हलूं था बाबा, बाक़ी आख़िरी पीरियड न आहे। अॼु असां हुते बाज़ार कपिड़ा वठंदासीं। हलूं था, एतिरी जल्दी छा जी अथई? अचो अचो वेहो। थैंक यू। अमेरिका मां मोटण खां पोइ अॼु अवां पहिरियों क्लास वरितो आहे? जी। अवां त हिते हूंदे बि क्लास कोन था वठो। मां जेकॾहिं अमेरिका वञा हा त मोटा ई न हा। पोइ त यूनिवर्सिटी वारनि खे खपे त तव्हांखे अमेरिका मोकिलियो, जीअं वरी मोटी न अची। ॾाढा बेज़ार आहे मूं मां। भला दावत कॾहिं न करायो? छा जी दावत? मैडम अमेरिका मां मोटी आहे, दावत असांखे करणु खपे। शादी जी दावत जी ॻाल्हि आहे। फौजीअ जी शादी थी वई आहे। सची? पोइ त लख लख मुबारकूं। असांखे तव्हां दावत कान ॾिनी। दावत ज़रूरु कबी, पर हींअर त मां वरी मोकल ते थी वञा। मोकल ते? छो? अरे बाबा, नई नई शादी आहे। असां तोला जो छा छा सोचो हो? था ख़बर जी शादीअ ते वॾी वॾी ख़ुशियूं कंदासीं। मुंहिंजी साहेड़ियुनि खे त एतबार ई नथो अचे। चवनि थियूं इहा कहिड़ी शादी थी आहे? अहिड़ी कहिड़ी जल्दी हुई? हिते अची शादी करियो आहे, असीं बि ख़ुशियूं करियूं आहे। अम्मा अम्मा पंहिंजे पुट खां पुछो। हू त घणो सम्झायोमांसि पर मञियो ई कोन। अदा के डपु हूंदो मथां इजाज़त न मिले। अदा मां तोखे इजाज़त वठी ॾियां। फौजिया ही असांजे घर जी वॾड़ी आहे, सभु हिन जी ॻाल्हि मञींदा आहिनि। छो तुंहिंजी कोन मञींदा आहिनि छा? लको मुंहिंजी ॻाल्हि केरु बि कोन मञींदो आहे। पर हू त मञी न। हाँ, बाक़ी तूं इहा महिरबानी कई। शुक्र आहे अबा, कंहिंजी त महिरबानी मञी थो। असां तोखे ॼणे निपाए हेॾो सारो कयो, पर असांजी त का महिरबानी कान थी। न मां हिन ॻाल्हि खां किथे थो इनकार कयां। अम्मा औलाद खे ॼणे निपाए वॾो करणु त हर माइट जो फर्ज़ आहे। ऐं औलाद जो फर्ज़ इहो आहे त माउ पीउ खे लेखे ई न। भाभी, अम्मा सां घर में केर बि बहस न कंदो आहे। पर मूं त का ग़लति ॻाल्हि कान कई। न्याज़ जा पीउ, अॼु न्याज़ ॾाढी देरि कई आहे। सुबुह जो निकितो आहे, हाणे त अची राति थी आहे। हे शहर आहे, को ॻोठ त कोन्हे जो तूं डिॼी पई। शहर में वरी कहिड़ी सलामती आहे? साह मुठ में लॻो पियो आहे माण्हुनि जो। हा ॿेली आहे त जिथे किथे वेल, वञो त वञो केॾां? अलाए जे कहिड़ो ज़मानो अची वियो आहे। माण्हुनि जा सुख आराम भिटी विया आहिनि।
न्यास त ॿाहिरि थो वञे त मुंहिंजो हाँ पियो ॾके। करे बि छा? सोचियोसीं त डॉक्टरी पढ़ी वठंदो त नौकरी मिली वेंदसि। डॉक्टरनि खे बि नौकरी नथी मिले त ॿियनि जो कहिड़ो हाल हूंदो? पटी वाले जे लाइ बि सिफारिश खपे। डॉक्टरी त वॾी ॻाल्हि आहे। तूं बि का सिफारिश सड़ी कराए मन बचड़े खे रोज़गार मिली वञे। मुंहिंजे लाइ केरु सिफारिश कंदो? ख़ुदा कारण केरु कंहिंजो कमु करे उहो वक़्तु ईंदो। बाक़ी कहिड़े आसरे ते शहर लॾे आहे? ॻोठ जूं खुलियल हवाऊं छॾे हिते जेल जी कोठड़ीअ में अची रहिया आहियूं। ॻोठ में ठलो हवाउनि ते गुज़र बसर करियां छा? बाक़ी हिते असांजे लाइ रधो रखियो आहे छा? अम्मा ॿाहिरि त अहिड़ी धपाई मुंहिंजो त साह थो बुखार ॼाण। बसि अम्मा, जिन बंदन असांखे रुलायो आहे अलाह कंदो त उहे बि रुलंदा। अबा कहिड़ो? बाबा मां आया न्याज़ली। अम्मा उथी दर खोल जल्दी कर, भाउ आयो आहे। अब्बा एडी देर छा करियां मां? ऑफिसुनि जा चक्कर हणी हणी हाणे त थकिजी वियो आहियां। काथों को आसरो को कंहिं कम को थियो कुझु? ऑफिसर सोमो ॾेई ॻाल्हाइनि ई कोन था। बिना सिफारिश जा मां केरु कोन थो लिखे। अब्बा मानी खाधई? न मां बुख ई कान लॻी। अल्लाह मुझे बचड़े सॼो ॾींहुं बुख काटी आहे। अम्मा उथी जल्दी भाउ लाइ मानी खणी आ, जल्दी। बाबा मूं हिकिड़ी ॻाल्हि सोची आहे। अलाए जी कहिड़ी? नौकरी मिलण जी उम्मीद कान्हे। हिते आसपास नंढड़ी का अस्पताल ही खोले विया। कहिड़ी सोच में पइजी वे? अस्पताल का रस्ते ते त कोन खोलबी। उन जे लाइ जगह खपे, सामान सड़ो खपे। मूं वटि सोन जूं चूड़ियूं रखियूं आहिनि, उहे विकिणी वञी अस्पताल खोल। उहे त तो सुघरण लाइ रखियूं आहिनि। उहे चूड़ियूं अञा सोगरा जे कम जूं न आहिनि। अब्बा जॾहिं तूं कमाईंदे त भेण खे वठी ॾिजे। न मां भेण जे लाइ रखियल चूड़ियूं मां कोन विकिणंदुसि। हा वाह, माने ठीक थी चए पई। ॿियो को हिलो वसीलो आहे ई कोन। अदा तोखां वधीक चूड़ी त कोन्हनि भला। फौजिया तोखे घर कीअं लॻो? ही घर या घर जा माण्हू? ॿई। मुंहिंजी राय ॼाणणु ज़रूरी आहे छा? भई ज़ाहिर आहे तोखे हिन ई घर में रहणो आहे। हिन घर में रहण आई आहियां, इन करे ज़रूरी आहे त मां चुप रहां। अॼु मूंखे इहो ई सबक मिलियो आहे। साईं मुंहिंजा, ही मुंहिंजो घर आहे, यूनिवर्सिटी कान्हे जिथे मूंखे सबक मिले। पहिरीं मां सोचंदी हुयसि त यूनिवर्सिटी में बि अजीब अजीब माण्हू अची गॾु थिया आहिनि, पर हाणे ख़बर पई त माण्हू हर हंधि अजीब आहिनि। तो पंहिंजी राय सुहिणे नमूने ज़ाहिर कई आहे। सॉरी। जेका ॻाल्हि मां न करणु चाहींदी आहियां सा बि मुंहिंजे वात मां निकिरी वेंदी आहे। मां ॾाढी बेवकूफ़ आहियां। मूंखे तुंहिंजी इहा ई ॻाल्हि त वणंदी आहे। मुंहिंजी बेवकूफ़ी जी? न न, इहा त तूं का ॻाल्हि लिकाईंदी नाही। हूअ अहिड़ी ॻाल्हि हिन घर में कंहिं ॿिए जे अॻियां मुंहिंजे वात मां निकिरी वई त मां त मारिजी वेंदसि। ख़ैर अहिड़ी ॻाल्हि बि कान्हे का। नओं घर आहे, नवां माण्हू आहिनि, पाण खे कुझु वक़्तु लॻंदो एडजस्ट करण में। न मूं त का शिकायत कान कई। ज़ाहिर आहे आहिस्ते आहिस्ते सभु ठीक थी वेंदो। हाँ ॿियो पुछो इहो तो भला पंहिंजी नौकरी बाबति छा फ़ैसिलो कयो? फ़िलहाल त मूं डिघी मोकल वरिती आहे, पोइ ॾिसंदासीं। छा पियो सोची? तोखे इहा ॻाल्हि न वणी छा? न, मुंहिंजे वणण या न वणण जी ॻाल्हि कान्हे का। जेकॾहिं बाबा वरी पुछो त हुनखे छा जवाबु ॾींदुसि? तूं बाबा खे चई छॾे त फौजिया आईंदा यूनिवर्सिटी न वेंदी। मां कोशिशि कंदसि त बाबा खे राज़ी करियां। न फौजिया,
बाबा को न मञींदो। वो मां इस्तीफ़ा ॾेई छॾींदसि, तूं परेशान न थी। तकड़ो साह खण। वात खोल। कड़ी तकलीफ है बाबा? साईं पेट में सूर है, मरोड़ा है। अच्छा। ये बाबा पियाणे जी दवा थी जेका स्टोर ता मिलंदी। जी। हाँ, ये गोरियों आहिनि, ॾींहं में 2 दवा खाइणियूं। जी। अञा बि फ़ाइदो न थिए न त सुई लॻाए वञा। ठीकु आहे बाबा? जी। साईं पैसा? 10 रुपया बाबा। साईं मूं वटि आहिनि 5 रुपया। बस? चलो ठीक है। चलो साईं। बस अंदाज़ो अथई त तो मुंहिंजी केॾी वॾी बेइज़ती कई आहे। अदा ये सोचे बि नथो सघां त पंहिंजे वॾे भाउ जी बेइज़ती करियां। बेइज़तीअ खे अञा के सिंग थींदा आहिनि। तव्हां मुंहिंजी न्याणी महज़ इन करे छॾे ॾिनी त उहा नाबीना आहे। न अदा इहे कोन्हे को। ज़ैनब खे आउं पंहिंजी न्याणी सम्झंदो आहियां। वाह जी न्याणीअ जी लज रखी अथई। अरे चक्र तव्हांजी नियत में पहिरियों खां ई रोलो हुयो त तव्हां मूंखे पहिरियों छो न ॿुधायो? अदा ख़ुदा शाहिद आहे असांजी नियत में को रोलो कोन हो। असां त शादीअ जूं तयारियूं बि शुरू करे छॾियूं। मूंखे ख़बर हुई मूंखे त तुंहिंजे पुट इन ॻाल्हि में राज़ी न आहे। पर अदा हुन त मूंसां कॾहिं बि अहिड़ो ज़िक्र कोन कयो। पिया उमैद अली ख़ान, तूं पढ़ी लिखी पंहिंजो पाण खे केॾो बि अकुल जो अकाबर छो न सम्झी, पर माण्हू सुञाण जी तोखे अखि कान्हे। अदा अलाह जे कीअं? अकबर जॾहिं अमेरिका वञी रहियो त मां तोखे छा चयो हुयो त अकबर शादी करे पोइ अमेरिका वञे। हो सिर्फ़ शादी खां भॼण करे अमेरिका हली वियो हुयो। हा अदा मूंखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो कोन हो। अंदाज़ो कोन हुयो। हाणे त ख़बर पइजी वई न। तूं ऐं जोणे चवंदा हूंदव त पुट अमेरिका मां कुंवार पणिजी आयो आहे। अदा असां मां केर बि हिन शादीअ ते ख़ुशि कोन्हे। हा त मां त अकबर सां ॻाल्हायमि कोन। उन खां पोइ बड़े नालायक पुट खे घर में विहारे वठो आहे। अदा हिकिड़ो पुटु आहे। हाणे करियूं त छा करियूं? ठीकु आहे मियां उमैद अली ख़ान। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ मियां उमैद अली ख़ान, जेकॾहिं तूं पंहिंजे पुट जे अॻियां मजबूर आहीं त मूंखे बि पंहिंजी धीउ खां वधीक का बि शइ प्यारी कान्हे का। पर अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो हिकिड़ी। बस मियां उमैद अली ख़ान, अॼु खां वठी तुंहिंजो मुंहिंजो रक्त जो रिश्तो ख़तमु। न अदा साईं, ईअं न करियो। असीं ॿई हिकिड़े माउ पीउ जो औलाद आहियूं। तव्हीं इहे रत या रिश्ता कीअं था ख़तमु करियो? पाह जो रस्त जे रिश्तनि जी लज रखी अथई। हलियो आहे मूंखे पढ़ाइण। उमैद अली ख़ान, अॼु खां वठी न तूं मुंहिंजो भाउ न मां तुंहिंजो भाउ। असां ॿई हिक ॿिए जे लाइ मरी चुका आहियूं। अदा चाचा, चाचा। जी पुत्र।
अमर अदा खां वधीक मां तुंहिंजे ॾियां शर्मंदो आहियां। ये न चओ चाचा, बाबा कावड़ में वहां खेला जे छा चई वियो आहे। मूंखे पाण दिल में पियो थिए। पुट अदा जी कावड़ वाजिबी आहे। अहां मुझे लाइ परेशान न थियो, मां त ॾाढी ख़ुशि आहियां। पुट असीं तुझा ॾोहारी आहियूं। चाचा अकबर सुठो कयो, मां त माज़ूर आहियां, उनजी कहिड़ी ख़िदमत करे सघां। सरकार मुझे हिकिड़ो अर्ज़ु ॿुधो सरकार। हा चओ। सरकार अवां आराम सां वेही रहो, ईअं पाण खे साड़ण ऐं ॿारण मां भला कहिड़ो फ़ाइदो थींदो। कप्तार तोखे अंदाज़ो न आहे त मुंहिंजे अंदर में बाहि जा खूरा था ॿरनि पिया। सरकार मूंखे ख़बर आहे, मां सम्झां थो सरकार त इन ॻाल्हि ते जेतिरी बि कावड़ कजे सा घटि आहे। अञा बि चवें थो त मां कावड़ न कयां। सरकार मुजीब अवां जी कावड़ त कॾहिं ज़ाहिर ई कान थींदी आहे। उहा त थधी बाहि वांगुरु हूंदी आहे, जेका अंदरां ई अंदरां दुखी साड़े भस्म करे छॾींदी आहे। कमदार जेकॾहिं मियां उमेद अली ख़ान मुंहिंजो सॻो भाउ न हुजे हा त मां ऋण तपाए ॾियांसि हा, पर मुंहिंजा ॿई हथ ॿधल आहे। पर सरकार असां खादमनि जा हथ त खुलियल आहिनि। छा मतिलबु आहे त मियां उमेद अली ख़ान जे ख़िलाफ़ मां ॿिया माण्हू बचे छॾिया? तौबा 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 सरकार तौबा, अहिड़ी गुस्ताखी केरु कंदो सरकार? उमेद अली ख़ान अवां जो नंढो भाउ आहे, असांजे लाइ नंढी सरकार आहे साईं। कमदार ॿियो को रस्तो बि त कोन्हे को। सरकार भला अकबर साईं जंहिं माईअ सां शादी कई आहे उनजो को खानदान का पुट आहे? अलाए केरु आहे कमदार, पर बाबा उन सां असांजो कहिड़ो वास्तो? भला सरकार जेकॾहिं इहा माई गुज़ारे वञे त? कीअं गुज़ारे वेंदी कमदार? अहिड़ी चढ़ण जहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर। सरकार मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, ॻोठनि में त अहिड़ियूं ॻाल्हियूं तमामु सवलियूं हूंदियूं आहिनि। भला जेकॾहिं ॿियो कुझु न त ज़हर जी पुड़ी कमु कंदी। दिमाग़ ख़राब थियो आहे कमदार तुंहिंजो। पहिरियों अकबर जी ज़ाल खे वठी अचूं, उनखे ज़हर जी पुड़ी ॾियूं ऐं मां फाई चढ़ी वञा। तौबा 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 सरकार अहिड़ियूं वायूं तव्हां न कढंदा करियो। भाईअ ते चढ़ंदा अवां जा दुश्मन। कमदार पहिरियों मूंखे महसूस पियो थिए त मुंहिंजे दिमाग़ ते असर आहे, पर अॼु तूं होश में कोन्ही को। सरकार मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो सरकार, धाड़ियल रुगो ॻोठनि में कोन हूंदा आहिनि, शहरनि में बि डाकू हूंदा आहिनि सरकार, जेके रोडनि ते बाज़ारनि में फुरियूं कंदा अथनि, माण्हू मारींदा अथनि। रुगो अवां जो हुकुम खपे बादशाह। इहो त ठीकु आहे, पर ख़बरदारीअ सां कमु थिए, ईअं न त पंहिंजी गिचीअ में ॻाल्हि पइजी वञे। सरकार शहरनि में त रोज़ अलाए छा छा पियो थिए, पोइ भला इहो सभु कुझु पाण पिया करायूं छा? सो त ठीकु आहे, पर तॾहिं बि बादशाह
दिल जाए करियो। भला अक में कदे कंहिं ॻाल्हि जी कंहिंखे हवा लगी आ? जमाल साहब ॿियो सभु ठीकु आहे। तव्हांजो ब्लड प्रेशर थोरो हाई थी वियो आहे। हूअं त सदाईं नॉर्मल रहियो आहे। डॉक्टर साहब माण्हू जेकॾहिं पाण ई ठीकु न आहे त ब्लड प्रेशर नॉर्मल कीअं रहंदो? छो जमाल साहब का टेंशन या परेशानी जी ॻाल्हि आहे? डॉक्टर साहब अव्हांखे त मुंहिंजे घरू मामलनि जी ख़बर आहे। हिकु धीउ थमे साबिर नाबीन, हुनजो मङणो मुंहिंजे भाइटे अकबर सां थियो हुयो, पर हुन ॿी शादी करे छॾी। ॻाल्हि त बराबरि ॾुख जी आहे जमाल साहब, पर तव्हां आख़िर केसि ताईं हिन ॾुख खे पालींदा रहंदा? तव्हां पंहिंजे न्याणी जो रिश्तो कंहिं ॿिए हंधि करे छॾियो। डॉक्टर साहब असां पंहिंजे ख़ानदान खां ॿाहिरि संगाबंदी न आहियूं कंदा। ख़ानदान में जेकॾहिं को चङो छोकिरो न आहे त न्याणी जी ज़िंदगी भले तबाह थी वञे। डॉक्टर साहब रीतुनि ऐं रस्मुनि खे कीअं टोड़जे? माफ़ करियो जमाल साहब, तव्हां डिॼो था दुनिया खां ऐं माण्हुनि खां त उहे छा चवंदा? न डॉक्टर साहब, मूंखे डपु सिर्फ़ु इहो आहे त मुंहिंजे मरी वञण खां पोइ मुंहिंजी नाबीना धीउ जो छा थींदो। मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजे भाइटे मूंसां वॾो धोखो कयो आहे। जमाल साहब हिकिड़ी ॻाल्हि जेका थी वई सा थी वई, हाणे मां वरी वापसि मोटी त कान ईंदी न। मां हैरान हुन छोकिरीअ ते आहियां जेका माइटनि खां परे परदेस में रही शादी करे थी। कंहिं चङे ख़ानदान जी छोकिरीअ जो कमु न आहे डॉक्टर साहब। जमाल साहब फौजिया मुंहिंजी मासीअ जी धीउ आहे। छा फौजिया हाजी अब्दुल गफूर जी धीउ आहे? हा बराबर। हाजी अब्दुल गफूर तमामु शरीफ़ ऐं नेक माण्हू है डॉक्टर साहब। वो जॾहिं इंजीनियर हो त हुन हिकु रुपयो बि रिश्वत जो न वरितो हुयो डॉक्टर। मूंखे बि हुन मासीअ निपाए पाड़े हिन जॻह ते रसायो आहे। हा मूंखे ख़बर आहे, बराबरि मूंखे ख़बर आहे। पर डॉक्टर हुन इहो कमु कयो सुठो कोन। तव्हां खां पुछो बि कोन हुई छा? न जमाल साहब, फौजिया असां खां अॻुवाट कोन पुछियो। इहो हुन सुठो कमु न कयो, सुठो कमु न कयो डॉक्टर साहब हुन। ख़ैर हाजी अब्दुल गफूर जी न्याणी मुंहिंजी न्याणी थिए, पर जेकॾहिं ॿी कान्हे जाइ त हुजे हा त जेका चङो थियो जो डॉक्टर साहब मां तव्हां वटि आयुसि, न त मूंखे हिन ॻाल्हि जी ख़बर न पवे हा। अदे जमाल खे ख़बर कान हुई त फौजिया कंहिंजी धीउ आहे? लॻो त ईअं थिए। हुनखे त कावड़ बि ॾाढी हूंदी। कावड़ बि हुअसि त ॾुख बि ॾाढो हुअसि। चवनि था त ॾाढो ॾिंगो माण्हू आहे, शल न कंहिंसां दुश्मनी थिएसि। हा आहे त बराबरि अहिड़े क़िस्म जो माण्हू, पर मासी मां नथो सम्झां त को पाण सां बि दुश्मनी कंदो। फौजिया बि वञी खखर में खणो आयो आहे। अवल त अकबर जे घर वारा बि ख़ुशि न आहिनि, मथां वरी हीअ दुश्मनी। मासी तूं परेशान न थी, आउं कोन वेठो आहियां। अब्बा अलाह तोखे ख़ुशि रखे। तोखे असांजो ख़्याल न थींदो त कंहिंखे थींदो? मासी भला
फौजिया तो ठीक है ना? फौजिया जी मां होंदे भी कॾहिं इहो ॼाणे न सघियसि त फौजिया छा में ख़ुशि आहे ऐं छा में नाख़ुश। अजीब छोकिरी आहे, अलाए जे कहिड़ी क़िस्मत अथसि। मासी, फौजिया का आम छोकिरी त कोन्हे। अहिड़ियूं छोकिरियूं त भागनि वारनि खे मिलंदियूं आहिनि। अब्बा, अलाह साईं तोखे इज़त ॾिनी आहे। वॾा माण्हू तुंहिंजा सलामी आहिनि। हदी जीअरी हुजे हा त तोखे ॾिसी केॾी न ख़ुशि थिया। अम्मा त वीचारी गुज़ारे वई। बसि मासी, हाणे तव्हां ई मुंहिंजी माउ आहियो। ऐं जेकी कुझु बि आहियां उन में तव्हांजी महिनत ऐं दुआऊं शामिल आहिनि। मूंखे मां थो सम्झी त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मञ। कंहिं सुठी छोकिरीअ सां शादी करे छॾ। केसि ताईं अकेलो ज़िंदगी गुज़ारींदे? मासी, मुंहिंजे हथ जी लकीरुनि में यकीन त कोन्हे, पर ईअं ई रौशे ख़ातिर हिकिड़े दफ़ा हिकिड़े पामिस्टर खे हथु ॾेखारियुमि। उन मूंखे ॿुधायो त मुंहिंजे हथ जी लकीरुनि में अञा का सुठी छोकिरी कोन्हे। यो वरी कहिड़ो नमूनो करे वेठी आहीं? छा थियो अथई? मथो सूर में तो फाटे, ब्लड प्रेशर थी पियो आहे। एॾी वॾी बीमारी? ॿुध, तोखे हिन बीमारी जो नालो कंहिं ॿुधायो आहे? डॉक्टरनि चयो। ॿियो केरु ॿुधाईंदो? पर इहा बीमारी त वॾनि माण्हुनि खे थींदी आहे। तूं कॾहिं खां वॾो माण्हू थी पई आहीं? हथ थी ॿधा ॿेली, ख़ुदा जो वास्तो अथई। आस्ते ॻाल्हाए, मुंहिंजे कननि जा पर्दा न फाड़, सम्झई? भले ॾाढी नाज़ुक थी पई आहीं। तोखे त सदाई नई बीमारी आहे। कॾहिं दिलि जो धको आहे, कॾहिं ब्लड प्रेशर थी पियो आहे। अञा अलाए जे कीअं पई जी। तूं भाई मां मरां त तुंहिंजी जिंद छुटे। बेली तुंहिंजो वस पुॼे त घणा ॾींहं अॻु पूरो करे छॾी मां, हा न? चङो चङो, मथो न हणजायो। उते मानी खणी आ, मूंखे कम ते वञणो वरी। मां थी नथी सघां, मानी पई अथई, खणी वञी खा। तोखे अहिड़ी बीमारी थी पई आहे जो तूं खटंदा नथी लही सघीं। मूंखे ख़बर आहे त तोखे कहिड़ी बीमारी थी आहे। तुंहिंजे ख्याल में मां मिखर पई करियां, हा न? अरे मूं कोन मोकिलियो आहे पुट खे शहर। तोखे अची शौक़ जाॻियो त पुट खे शहर में पढ़ायूं। हाणे मथो ॿधियो वेठी हुज। तोखे त रुगो मुंहिंजो ऐं मुंहिंजे पुट जो सूर थी पियो अथई, हा न? न मां पढ़ियसि, न मुंहिंजो अबो ॾाढो पढ़ियो, बाक़ी पुट पढ़ी कलेक्टर थींदो। अलाह कंदो। तूं भाई त ॻोठ जे रोल छोरनि वांगुरु रुलंदो वते रहो, हा न? हाणे त शहर में रोल छोरा कोन्हनि छा? उते सभई अशराफ वेठा आहिनि। अलाह सान्याए ॾींदसि। मुंहिंजे पुट जो उन्हनि सां कहिड़ो वास्तो भला? चङो, ॾिसंदासीं। जमाल साईं सच चवंदो आहे, ॼट पढ़ियो जग अड़ियो। अञा तुआरो छोरो पढ़ियो ई कोन्हे त मां तो मां अड़जी वियो आहियां। तूं पीउ कोन आहीं, दुश्मन आहीं, दुश्मन। चङो, हाणे घणो वधु न त वरी मूंखे सुञाणी थी। घर में अच त रुगो किर 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 किर।
आराम ये हराम करे छॾियो अथई फासी तुम आवियो आयो पोइ खण लठ ॿियो तूं कंदे बि छा मुंहिंजो पुट जो जवान छो अथई कान थी ॾिजां तो खाणे हा जमीला तू अच्छा हिते हाँ अॼु कीअं भुलिजी पई तो त पाण खे घर में बंदि करे रखियो आहे सोचियमि तो सां मुलाक़ात करे अचां छो मां कैद में आहियां जो तुम सां मुलाक़ात करण आई आहीं इहा त तोखे ख़बर हूंदी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तूं घर जे ॿियनि माण्हुनि सां गॾु कोन वेही छा छो कोन वेंदी आहियां पर तो इहो कीअं सम्झियो कमरे में बंदि वेठी आहीं तॾहिं थी चवां न अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे फौजिया तूं कूड़ त कान थी ॻाल्हाए न का तूं वकील आहीं ऐं नई वरी मां कंहिं अदालत जे कटहरे में बीठी आहियां तूं भली लिकाए पर मां सभु सम्झी वई आहियां तूं वॾी सम्झूं आहीं जो हर का ॻाल्हि सम्झो वञी भला ॿुधाए छा पीअंदे कुझु न ज़रूरत कान्हे ॾिस जमीला मां हिते अकबर जे घर वारनि जी मर्ज़ी सां कान आई आहियां इन करे हू अञा मूंखे ज़हनी तौरु क़बूल न करे सघिया आहिनि मूंखे उनजो अंदाज़ो थी वियो आहे पर हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं मां पाण खे क़बूल कराईंदसि तूं ॾिस फौजिया तूं हुननि जी हर ॻाल्हि मञी पई हुननि जे चवण ते तूं यूनिवर्सिटी में न छॾियो अञा छा खपे न तूं परेशान न थी आहिस्ते आहिस्ते सभु ठीकु थी वेंदो तूं वॾी हिम्मत वारी आहीं मुंहिंजी दुआऊं तोसां गॾु आहिनि थैंक यू चङो हाणे मां हलां थी छो एतिरो जल्दी थोरो वेह न बसि हींअर न थी वरी ईंदसि आहे त ज़बरदस्ती पर चङो आंटी खुदा हाफ़िज़ खुदा हाफ़िज़ शाज़िया अञा कॉलेज में न आई आहे चमा न हिकिड़ी ॻाल्हि